हाय हाय 6 महीननि खां पोइ तड़कियो आहियां अलड़ सफ़ा 16 सालनि जो थो लॻी। हाय हाय हिन मुंहं ते परी नथी ठहे, लॻे थो ॿी शादी करणी पवंदी। वरी आस्ते चंडरा ॿुधाए न लॻणी न फादर। अदा अल्लू परी किथे आहे? नज़र ई कोन थी अचे। मां सदको वञा, मां ठरा, मां ॿुढी मरा, मुंहिंजी कलसरी कबूतरी ऐं खट मिठड़े जी ख़ाली थेली। परी त घर में कोन्हे, पर इहो त ॿुधाए तूं कॾहिं खां वठी बाबा जी धीअ थी आई? ख़बरदार जेकॾहिं आइंदा मूंखे अदा चयो अथई ईअं ॾेढ आनो खंडवारे किवलियूं छॾींदो साईं। रख शर्त। त ॿियो वरी छा चवां? चाचा या ॾाॾा चवंदी साईं त तूं चिड़ी वेंदे। न न न, कॾहिं कॾहिं जानू मिठा ऐं सोना आलू बि चवंदी कर। एॾा कूड़ हणंदसि न त क़बर बि जाइ कोन ॾींदी। जेकॾहिं तूं मुंहिंजो जानू ऐं मां तुंहिंजी जानी थियमि बि खणी त मूंखे वरी कहिड़ो फ़ाइदो? वो जरी सफ़ा फ़ाइदो ई फ़ाइदो अथई। हिकिड़ो दफ़ो, सिर्फ़ु हिकिड़ो दफ़ो तूं इन मिठल खे पंहिंजी दिलि मां धिका ॾेई ॿाहिरि कढी त ॾिस ऐं हिन अलूअ खे पंहिंजी अंदर जी कोठीअ में विहारे त ॾिस। असल तुंहिंजा 14 ई तबका रोशन न कया त मुंहिंजो नालो लाइ कुते त रखी छॾिजां। कुतो कावड़जी पवे त पोइ? न न, कुतो छो कावड़बो? पक? हा हा, सोराना पक। त पोइ इन ख़ुशीअ में हिकिड़ा 5000 त ॾे। सिर्फ़ 5000? बाक़ी ॿिया हिसाब किताब पोइ कंदासीं। अजे जहिड़ो 5000 जो नोट भूरो आहे तहिड़ी तूं अजी। महिरबानी, तुंहिंजा लख थोरा। जीअं ई असांजा हालात बहितर थिया त मां तोखे पैसा मोटाए ॾींदसि। उहो त मां ई सम्झां थो। अॼु ॾींहं ताईं कंहिंखे पाणी बि कोन पीआरियो अथई त 5000 किथे मोटाए ॾींदीअ? मोटाइणा त पवंदा सरकार। अञा त नओं प्यार हलियो आहे। पोइ जॾहिं प्यार वरी पको थी पियो त पोइ गिदू परे न आहे। वे त कुझु अंदर खे ठारियूं कुर्ब जी कचहरी कयूं। कचहरी तो सां कुर्ब वारी कंदसि कुर्बदार। पर फिलहाल मां वञा थी। बाय। हाय अल्लाह हाय हाय, हथ जी खुशबू थी आहे। साल पूरो हिन हथनि खे न आहे धोइणो। रख शर्त। अबे गुल्लू, अबे क्यों फूल में से कांटे निकाल रहा है बे? सोप सीरियल मशकरन जो गोठ सीज़न 2 जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।